हूँ तो सारी सिंध पिरीअ जे पाछे वांगुरु हसीन ऐं बेहद वणंदड़ आहे। पर शीशे जियां चमकंदड़ किरक वारीअ जे भिटुनि वारे अछड़े थर जी वरी ॻाल्हि ई अलॻि आहे। उमरकोट ऐं हथोंगे खां शुरू थींदड़ अछड़े थर जूं हदूं हिक तरफ़ ख्वाजा ग़ुलाम फरीद जे देस चोलिस्तान सां वञी मिलनि थियूं त ॿिए तरफ़ अछड़े थर जा जरकंदड़ जलवा जैसलमेर ताईं पिणु पसी सघजनि था। अनेक इसरारनि ऐं देवमालाई किस्सनि कहाणियुनि सां भरियल अछड़े थर जे शहर खिपरे भरिसां बांको चान्हियो नाले हिकु नंढड़ो ॻोठु आहे जेको कुझु सालनि खां सिंध अंदरि हिकु नई सुञाणप ठाहे वियो आहे। ॻोठु बांको चान्हियो पहुचण खां अॻु रस्ते में नज़र ईंदड़ ही ख़ूबसूरत मंज़र थोरो अॻिते हली हिकु अहिड़ी ततल सहरा में तब्दील थी वञनि था जिते फितरत जे रंगीननि सां गॾु सख़्तु तकलीफ़ुनि ऐं तलख़ियुनि सां भरियल हिकु अलॻि दुनिया आबाद आहे। पर असांजी अॼोकी मंज़िल हुई खिपरे खां कुझु कोह अॻिते ॻोठु बांके चान्हे में शाह लतीफ़ जे शाइरीअ सां इश्क में सरशार बणियल हिकु नौजवान पारां पंहिंजे ॻोठ में क़ाइमु कयल हिकु अनोखो म्यूज़ियम। अता चान्हे जे म्यूज़ियम जे मुंड में दीवार ते लॻल ढगे गाॾियुनि जा फीथा 5000 साल पुराणे दौर वारे मोहन जे दड़े जी महानता जो अहसासु ॾियारे रहिया हुआ। म्यूज़ियम जे अङण ते काठ जे घड़ा मंझिन ते रखियल थधे पाणी जा दिला ऐं नार में लॻल ठिकर जूं किंगरियूं कुझु घड़ियुनि लाइ माज़ीअ जे तसवुराती सिंध जो सैर कराए छॾीनि थियूं। ऐं ही आहे अछड़े थर जे नौजवान अता चान्हे जो उहो म्यूज़ियम जिते लतीफ़ जे बैतनि में ज़िक्र हेठि आयल हर हिकु शइ किथे न किथे नज़र अची वञे थी। अता चान्हे सिंध जे तारीख़ जूं टिड़ियल पिखड़ियल शयूं गॾु करे खेनि सलीक़े सां सहेड़ण वारो तारीख़ी कमु कयो आहे। इहो चवणु आहे वाह वॾेरा तुंहिंजा कम जहिड़ी लोक शाइरी कंदड़ अवामी शाइर ख़लील खोसे जो इहो बि चवणु आहे त अता चान्हे न फ़क़ति क़दीम ऐं नायाब शयूं हिकु हंधि गॾु कयूं आहिनि पर हू हिकु शइ बाबति तारीख़ी ऐं तफ़सीली ॼाण बि रखे थो। तव्हांजूं मोहबतूं टाइम न्यूज़ जो तव्हां हेॾे वॾे अजाइब घर जे हवाले सां मूं फ़क़ीर खे ॻाल्हाइण लाइ सिलेक्ट कयो। अर्ज़ु ही आहे त असांखे जेका सिंध जी तारीख़ लिखत में मिले थी चचनामे खां पोइ, ऋग्वेद में सिंधू दरिया जूं छोलियूं, उन जी मौज, उन जी मस्ती, फ़क़ति इहो ई अचे थो। पर लिखत असांखे चचनामे खां पोइ, वरी तारीख़ मासूमी खां पोइ, बाक़ी मथे जेको सिंध जी तारीख़ जो हिसो आहे उहो गुम आहे। उहो गुम किथे आहे? सॼी सिंध में उहो शयूं पकड़ियूं पियूं आहिनि, यानी उन जा निशान मोहन जे दड़े जी सूरत में झुकर आहे, काहू आहे, मकली चओ, कारूंझर चओ, मतिलबु इहे शयूं पकड़ियूं पियूं आहिनि। इन्हनि सभिनी शयुनि निशाननि खे जेके असांखे शयूं सम्झ में न पियूं अचनि, हीअ जेको आहे सो हिकिड़ी मूर्ति कंहिंजी आहे, हीअ पथर कहिड़े दौर जो आहे, हीअ छा आहे, हीअ छा आहे, इहे सभु शयूं हिकिड़ो माण्हू पढ़ियल लिखियल ऐं ईअं सम्झो त वॾो हिकिड़ो अकुलमंद दाना लैंड लॉर्ड जंहिंखे असीं अता चान्हियो चऊं था, उहो शयूं गॾु करे हिकिड़ी जॻह ते अछड़े थर जे ॾूरांए ॻोठ में भिटनि जे विच में शयूं असांखे मुहैया करे ॾे। उन अजाइब घर जो नालो ऐं उन जो नालो आहे अता चान्हियो, जंहिंमें तव्हांखे
तमामु घणियूं शयूं मिलंदियूं। मिसाल तौरु मूंखे त इहा ख़बर कान हुई त तंबूरे ऐं दंबूरे में कहिड़ो फ़र्क़ु आहे। इहो मूंखे फ़र्क़ु अता चानियो म्यूज़ियम, छो त उन जो नालो ई अता चानियो म्यूज़ियम आहे, उहे शयूं मूंखे उते नज़र आयूं त बाबा हीउ दंबूरो आहे, हीउ तंबूरो आहे। उन खां पोइ जेको ईअं सम्झो त पुराणे दौर में हाणे त चोरियूं कोन्हे, चोर जेके गोॿाटा आणंदा हुआ उहो गोॿाटो बि हुन वटि रखियो आहे। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। टंगड़ी रखी आहे, बगी आहे, या बैलगाॾी हींअर नापेद थींदी पई वञे उन जा हिसा आहिनि, रिकॉर्ड आहिनि पुराणा, सिलाई मशीनूं आहिनि। दंबूरनि, तंबूरनि, बंदूकुनि, भालनि ऐं तीर कमाननि खां वठी संगीत सां सलाहियल सभु उहे शयूं हिन म्यूज़ियम में मौजूदु आहिनि जेके अॼु जे हिन नए दौर में नायाब थी वियूं आहिनि। वारीअ जे दड़नि जे विच में नंढड़े ॻोठ में वॾो म्यूज़ियम क़ाइमु कंदड़ अता चानियो क़दीम शयुनि सां दिलि लॻी वारे कम खे पंहिंजो जुनून सम्झे थो। संदसि चवणु आहे त शाह लतीफ़ खे पढ़ण खां पोइ खेसि संदसि शाइरीअ में ज़िक्र हेठि आयल समूरियूं शयूं गॾु करण जो शौक़ु जाॻियो। हीअ असल में छा आहे जो हिकिड़ो हूंदो तख़यल, तव्हांजे तख़यल में शयूं हूंदियूं आहिनि, पोइ उन तख़यल खे फर्निश करण जे लाइ या तख़यल खे सपोर्ट करण जे लाइ शाह लतीफ़ पढ़ियो। जॾहिं शाह लतीफ़ जी जेके लतीफ़ियात आहिनि, लतीफ़ियात ॻोल्हण में लॻासीं, पोइ उन में ॾिठियूंसीं वञीसीं त लतीफ़ियात ख़तमु थी चुकियूं आहिनि। पोइ लतीफ़ियात खे गॾु कयुमि, जनर आहे, जनरो आहे, जनराव आहे, जनरी आहे, पंहिंजो पाखड़ो आहे, पलाण, मतिलबु जेके बि शयूं हुयूं जिथे बि लतीफ़ियात मिली पोइ उन्हनि खे वण बि पोखियुमि लतीफ़ियात जा। इहे खाधे पीते जूं शयूं, ज़ेवर, जेके बि लतीफ़ियात में आहिनि पोइ उगाएसि। लतीफ़ सिंध आहे न, सिंध जूं पोइ इहे लतीफ़ जूं जेके शयूं उहे तमामु घणियूं विञाइजी चुकियूं आहिनि। हाणे जनर न तव्हांखे मिलंदो, वेलणो न मिलंदो, जनरा न मिलंदी तव्हांखे, पंहिंजो भौण न मिलंदो। त इहे सभु शयूं ॻोल्हे हथु कयुमि, पोइ उन्हनि खे रखियुमि। पोइ आहिस्ता आहिस्ता इहे शयूं पोइ गॾु थींदियूं वियूं, संगत यार तो जहिड़ा महबूब मिलिया त पोइ उहे शयूं ॾींदा विया, पोइ रखंदो हुयुसि, त पोइ हीअ सिंध हिकिड़ी नंढड़ी सिंध ठही वई। अता चानिये हिन तारीख़ी म्यूज़ियम में तारीख़ी शयूं गॾु करण लाइ औखा पंध पिणु कया आहिनि। संदसि चवणु आहे त हू ग्रामोफोन जूं नंढड़ियूं ऐं सफ़ा सस्तियूं पिनूं हथु करण जे लाइ ॻोल्हाऊं कंदो कंदो बम्बई जे चोर बाज़ार ताईं वञी पहुतो हुयो। असल में हिकु त मूं जेके उहे जिथे लतीफ़ वियो उहे शयूं, उहे पंध पेचरा उहे मूं ॻोल्हिया। ॿियो जेके जिथे शयूं मिलियूं, जीअं अंदरि तव्हांखे तस्वीर जी ॻाल्हि कई त इन तस्वीर जे लाइ कोटा आऊं तक़रीबन 3 दफ़ा वियुसि। ग्रामोफोन पिया आहिनि इन में, बॉम्बे जी जेका चोर बाज़ार आहे उतां वञी इन्हनि ग्रामोफोन जा उहे रिकॉर्ड्स हथु कया, उन्हनि जूं पिनूं, उन्हनि जा साउंड बॉक्स जेके बि आहिनि उहे शयूं उतां वरितियूं। ऐं इंडिया मज़ा जीअं त लतीफ़ सरकार जो ज़िक्र कयल खमाज जो, पंहिंजो सारंगी जो, सुरंदे जो, उहे इंडिया मां जैसलमेर मां वठी आयुसि। ईअं ई मुख़्तलिफ़ जेके सिंध जा पार्ट आहिनि, जेको कजाओ जो ज़िक्र आहे लतीफ़ सरकार जे बैतन में, उहो कजाओ ऐं बहावलपुर जे लियाकतपुर मां वठी आयुसि। त ईअं मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि उहे उतां जिथां जेका शइ मिली उहो उतां ॻोल्हे खणी आयो आहियां। जीअं सूअण, जीअं सेणनि मिठो साहु न मटियो त सूअण गाह कहिड़ो, इहो समुंड किनारे वञी ॻोल्हियोसीं। सजण ढाटी उठ, जीअं मची मास न कनि, ढाटी उठ किथे, उहो वञी उते ढाट में ॻोल्हियोसीं। भिनीअ जो भूणनि, भुणको न सुणा, सिंजण वारियूं सुतियूं वञी वेढ़ वरनि, अञा सेट सड़नि तरहे ॿिन्ही कंदिए। त तरहो छा आहे, तरह जूं कंदियूं छा आहिनि, सेट छा आहिनि, भोण छा आहिनि, वर्त छा आहे, पंहिंजो ॿोका छा आहिनि, जनरा छा आहिनि, उहे सभु शयूं ॻोल्हे लदियूं, उहे खणी सभु हिते आणे रखियूं आहिनि। अता चानियो पंहिंजे ओताक खे म्यूज़ियम में तब्दील करण खां पोइ तमामु घणो ख़ुशि आहे। संदसि चवणु आहे त मूं हिकिड़े ई हंधि हिकु नई सिंध अॾी आहे जिते वेही हू पाण खे तमामु घणो ख़ुशि नसीबु सम्झे थो।
ही मुंहिंजो जहान आहे न, ही पूरी सिंध आहे जेका जंहिंखे विञायल सिंध जेका चइजे, जेका तव्हां भालो छा आहे, बणछी छा आहे, तलवार छा आहे, ढाल छा आहे, जीअं से हरण हुमाव छा आहिनि, उहो तव्हांखे हरण बि मिलंदो, तव्हांखे हरण जी नाफ़ बि मिलंदी। मतिलबु गिदड़ सिंगी छा आहे, ढारो छा आहे, नचकणो छा आहे, मतिलबु तव्हांखे पिंड पाइणु छा आहे, उहो कहिड़ियूं शयूं पिंड पाइणु कीअं थींदियूं आहिनि, पोइ ग्रामोफोन छा आहे, ग्रामोफोन जा रिकॉर्ड छा आहिनि, तंबूरो छा आहे, तंबूरी छा आहे, दंबूरो छा आहे। त इहे सभु शयूं ईअं गॾु कयूं आहिनि, इन्हनि जे विच में वेही करे इहो मुंहिंजो जहान आहे न। ही मुंहिंजो माल मिल्कियत हीअ ई आहे न। माण्हुनि खे शौक़ु हूंदो आहे वॾियूं गाॾियूं, वॾा बंगला, वॾियूं आसाइशूं। मुंहिंजे लाइ ही वॾियूं गाॾियूं आहिनि, ही वॾा बंगला आहिनि, ही वॾियूं आसाइशूं आहिनि। पोइ बसि इश्क़ हुजे न, इश्क़ जो पूरा जे लाइ इंसानु केॾी महिल भला घोड़ा मूं ॿुधो त हींअर कोई 32 लख में हिकिड़ो शौक़ीन मेंहिं वठी आयो, त इहो बि त इश्क़ आहे न हुननि जो। कुतनि ते बि त इन्वेस्ट कंदा आहिनि न, घोड़नि ते, उठनि ते, मुख़्तलिफ़ शौक़ीन जेके आहिनि। त इहे शयूं मुंहिंजे लाइ ही उठ घोड़ा आहिनि, मुंहिंजे लाइ ही ज़मीनदारी आहे, मुंहिंजे लाइ ही सॼो कुझु मुंहिंजो जहान आहे। इहो मुंहिंजो महल आहिनि, इहे बंगला आहिनि। अताचानीअ जे म्यूज़ियम में पुराणे दौर जा चाबीअ वारा ग्रामोफोन न फ़क़ति मौजूदु आहिनि, बल्कि हू उन्हनि ते हर रोज़ु कलाम पिणु ॿुधे थो। अता ही ग्रामोफोन बि हाणे माज़ी जो हिसो बणिजी वियो आहे, हीउ कीअं हथु कयो तव्हां हिन जे बारे में? यार ग्रामोफोन शुरूआती जेका मुंहिंजी तक़रीबन तलाशूं आहिनि, उन्हनि में इहो ग्रामोफोन चाचे वटि नंढे हूंदे असां ॿुधंदा हुआसीं। मूंखे शौक़ु थियो यार ग्रामोफोन हुजणु खपे। पोइ ग्रामोफोन ही अञा ताईं ही कमु करे थो? इन वर्किंग कंडीशन। असांखे को पुराणो को कलाम ॿुधायो। तव्हांखे माई जीवणी ॿुधायूं था। हिन ही चाबी वारो आहे, ही ग्रामोफोन असल में हिन जी चाबी चाबी हिन जी जीअं ब्रेक मां हथु कढिबो त ही हलणु शुरू थींदो न। अताचानी जे म्यूज़ियम में शाह लतीफ़ जे सुरनि खे ॻाइण लाइ कतब ईंदड़ सभु साज़ मौजूदु आहिनि। संदसि चवणु आहे त सुर ऐं संगीत खां सवाइ सिंध जो तारीफ़ अणपूरो आहे। ही साज़ ही तक़रीबन शाह लतीफ़ जे सुरनि में साज़ आयल आहिनि। तव्हांखे यकतारो मिलंदो, तंबूरी मिलंदी, जंहिं ते पंहिंजो ॻाईंदा आहिनि। तव्हांजे हुन पासे काछे वारे पासे, कोस्तान वारे पासे, ऐं हेॾां झांझ मिलंदी, तव्हांखे मुरली मिलंदी, सिंगियूं मिलंदियूं, सेलियूं मिलंदियूं, तव्हांखे नाद पंहिंजो बोड़ींडो मिलंदो, छेर बीनू पंहिंजो नड़ मिलंदा। हिन पासे वरी जेकॾहिं तव्हां ईंदो त ही यकतारो जलाल चांडीअ वारो ही यकतारो बि तव्हांखे ही हिते मिलंदो। ही शाह लतीफ़ वारो दंबूरो आहे, ही दंबूरो शाह वारो आहे। ही वरी रुबाब आहे, रगूं थियूं रुबाब वॼन वेल सभु कयईं, लुछण कुछण न थिए, जानबरे जवाब सोई ऐं नज़ाब सोई राहत रूह जी। त हीअ त रुबाब आहे, ही तंबूरो आहे। ही वरी भगत जेके उहे ॻाईंदा आहिनि, त ही 4 तारुनि वारो। उन खां पोइ वरी हेॾा जेकॾहिं तव्हां ईंदो त ही खमाच, ही बीजल वारो जेको खमाच आहे, बीजल वारो खमाच, बीजल वारो खमाच जंहिंमें राय दयाच जो सिर वियो हुयो, उहो उन हिन जे साज़ ते। ही तव्हांखे सारंगी मिलंदी, ही तव्हांखे
तंबूरो मिलंदो, ही छा आहे ही ढोलक, ही सुरंदो आहे। अछड़े थर जे हिन अनोखे म्यूज़ियम में क़दीम शयूं संभालण सां गॾु ही म्यूज़ियम सुर, संगीत ऐं सुघड़नि जे महफ़िलुनि जो मर्कज़ पिणु बणियल आहे। अवामी शाइर ऐं सुघड़ ख़लील खोसे जो चवणु आहे त ही म्यूज़ियम क़दीम शयुनि सां गॾु सुघड़नि जे कचहरियुनि, ॾोर बैतनि, ॿोलियुनि, लहजनि ऐं कलामनि जो अजाइब घर पिणु आहे। मुंहिंजा साईं, ॻाल्हि हीअ आहे त असांजे सिंध जा जेके सुघड़ आहिनि, इन्हनि जे सीने में अलाए केतिरा दास्तान दफ़न थिया पिया आहिनि। इन्हनि खे केरु खोले, पखियुनि जा नाला खणनि था, मिसाल तौरु गुजारत ॾियनि था, पखियुनि जा नाला खणनि था, त असांजे पर ॾाॾे बि इहे नाला कोन ॿुधा, उहे सभु वेठा इहे सुघड़ ॿुधाइनि। जे अचनि था वणनि जे क़िस्मनि में, जानवरनि जे क़िस्मनि में अचनि था इहे सुघड़, ॾोर, बैत, ॾिठ, पिरोलियूं, कलाम, राग, रंग, लतीफ़ियात, मतिलबु इहे सुघड़नि जूं कचहरियूं हाणे जेके आहिनि से तमामु घटिजी वियूं आहिनि। इहे ई मुजाहिद माण्हू आहिनि। ऐं इन्हनि माण्हुनि खे मुजाहिद चवंदुसि, अता चानीअ वारनि खे, इन खे त इहे सभु शयूं पाण गॾु करे थो। पाण वॾो पढ़ियलु लिखियलु अंग्रेज़ी पढ़ियलु आहे, ॾिसंदो त जेकॾहिं पैंट शर्ट पाए हीअं हलंदो त आम माण्हू सुञाणंदो कोन हीअ असांजी सिंध जो आहे या यूरोप जो माण्हू आहे। पर हुन जे सीने में, हुन जी दिलि में हिकिड़ी सिंध वसे थी, जंहिंमें सुघड़ाइब बि आहे, जंहिंमें अजाइब घर बि आहे, जंहिंमें कचहरियूं बि आहिनि, जंहिंमें राग बि आहे, जंहिंमें रंग बि आहे। इहे सभु शयूं जॾहिं असीं ॾिसूं था। ॿी ॻाल्हि तव्हांखे हिकिड़ी ॿुधाए छॾियां त असांजो जेको सिंध जो विलायत आहे, सिंध विलायत आहे, इन जो ख़ितो आहे जेको आहे, इन जे हर हिसे जूं पंहिंजूं ॿोलियूं आहिनि, पंहिंजूं हुस्नाकियूं आहिनि। लाड़ में लहजो ॿियो आहे, उत्तर में ॿियो आहे, त अछड़े थर वारनि जो वरी लहजो ई ॿियो आहे। त अहिड़े हिसाब सां उन्हनि लहजनि खे, उन्हनि गुफ़्तनि ऐं नुक़्तनि खे महफ़ूज़ करणु, उते कचहरी जेका आहे सा सुघड़नि जी कराइण, इहो बि कमाल आहे अता चानीअ जो। इहो बि हिकिड़ो सम्झो त जीअरो जाॻंदो म्यूज़ियम आहे, जेको कचहरी थिए थी उहा रिकॉर्ड कंदो रखंदो वञे थो। उन खां पोइ लतीफ़ियात जे हवाले सां ॻाल्हाईंदुसि इन म्यूज़ियम में। अॼु खां लतीफ़ असांखे जेको ॿुधायो वियो आहे, तक़रीबन ईअं सम्झो त 250 साल लतीफ़ साईं खे थींदा। बैतनि में शयूं चई वियो, पर उहे शयूं हाणे नापेद आहिनि ई कोन, माण्हुनि वटि कोन्हे, उहे पिंजरियूं कोन्हे, या उहे दंबूरा कोन्हे, उहे तंबूरा कोन्हे, उहे शयूं न आहिनि। ऐं लतीफ़ साईं जे हवाले सां आउं ईअं चवंदुसि त लतीफ़ जेके किरदार ॻाया, या उन्हनि किरदारनि में जेके शयूं इस्तेमालु थियूं, उहे तव्हांखे अता चानीयो म्यूज़ियम लॻ खिपरो में मिलंदियूं, जिते रुॻो ॿिया सुर छॾे तव्हां रुॻो सुर कापाई थी के ॾिसंदव त कमाल आहे। पहो बि उते रखियो आहे। वरी पाण धणी सम्झाए थो, बाबा ही पहो आहे, ही अर्ट आहे, ही माल आहे, ही जेको आहे सो हलाइण वारो हथियो आहे, ही खॾी आहे। अहिड़े नमूने सां इहे सभु शयूं जेके असांखे मिलंदियूं, उहे अता चानीअ जे म्यूज़ियम में मिलंदियूं। हिन म्यूज़ियम जी हाक ॿुधी ओसे पासे जे शहरनि खां अलावा सॼी सिंध जा नौजवान पिणु पंहिंजे माज़ीअ खे वेझे खां ॾिसण लाइ हिन म्यूज़ियम जो रुख़ अख़्तियार करण लॻा आहिनि। म्यूज़ियम में मौजूदु पुराणे दौर जे असलो के ग्रामोफोन ते जॾहिं भगत कंवरराम जो कलाम आव कांगा कर ॻाल्हि वॼण लॻे थो, तॾहिं अछड़े थर जे हिन नौजवान जे हिन अज़ीम कारनामे ते खेसि शाबासी ॾियण खां सवाइ रही नथो सघिजे। सिंधी कलामनि जी केतिरी कलेक्शन आहे तव्हां वटि? को असांखे सभ खां पुराणो को कलाम ॿुधायो, को ग्रामोफोन ते। हा, बिल्कुलु। सिंधी कलामनि जी मूं वटि माई जीवणी, माई अला वसाई, भगत कबीर, भगत जाड़ा खान, मतिलबु इहे जेके बि पुराणा सोना खान, इहे तव्हांखे मूं वटि आहिनि। तक़रीबन हिननि जा सभु रिकॉर्ड आहिनि। उन्हनि जी हालति ख़राबु आहे, बहरहाल उहे मूं वटि आहिनि, उहो मुंहिंजी आर्काइव में। त हिकिड़ो तव्हांखे हीअ ॿुधायूं था।
अताचानीअ जे म्यूज़ियम में रखियल सभिनी शयुनि जे पुठियां कई कहाणियूं ऐं किसा पिणु लिकियल आहिनि। तव्हांजे हिन म्यूज़ियम में नायाब शयुनि सां गॾु कुझु तस्वीरूं एक्ट्रेस आहिनि पुराणे दौर जूं, उन्हनि जूं बि नज़र अचनि थियूं। हीअ जेका तस्वीर आहे इन जे पुठियां कहिड़ी कहाणी आहे? ही असल में आहे नौतन जी तस्वीर न। मुंहिंजी बचपन खां नौतन सम्झो त महबूब रब्बा रही आहे। त पोइ हिन जी तस्वीर असां हिकिड़ो प्रोग्राम थींदो हुयो SLBC रेडियो लिसनर्स प्रोग्राम कोयटा में, पोइ उन में आऊं तस्वीर इहा मूं ॾिठी हुई स्टेज ते लॻल। उन टाइम ई मूंखे इहो ख़्यालु अची वियो त मुंहिंजी तस्वीर इहा मुंहिंजे ऑफिस में हुजे ऐं मुंहिंजे इहे बैकग्राउंड में इहा तस्वीर हुजे। पोइ हिन तस्वीर जे लाइ जंहिं वटि तस्वीर हुई उहो फैज़ मोहम्मद पान वाला हिकिड़ो वॾो शौक़ीन माण्हू हुयो, हुन वटि बि एंटीक्स आहिनि। पोइ उहो टे अटैम्प्ट में मतिलबु 3 दफ़ा ऐं ईद वारे ॾींहुं टियों जो दफ़ो हुअसि मूंखे यादि, ईद वारे ॾींहुं आऊं वञी उते रसियोसि। पोइ संगत यार मेड़ मिंत सम्झो कुझु, हालांकि हिन तस्वीर जा उन वक़्तु 35,000 लॻी चुका हुया, उहे बि मूं लॻराया हुया कंहिंजे थ्रू। पोइ हुन फैज़ मोहम्मद मूंखे मुंहिंजो शौक़ु ॾिसी, मुंहिंजो इश्क़ ॾिसी मूंखे इहा तस्वीर हैंड ओवर कई। तस्वीर अचण खां पोइ हिकु तक़रीबन 15-20 ॾींहं में हीअ ऑफिस बि ठही वई, हीअ तस्वीर हिते लॻी वई। त इन तस्वीर जी इहा कहाणी आहे, नौतन जी तस्वीर आहे। पोइ इंटरनेट ते बि हीअ तस्वीर हुई, पर उहा इंटरनेट ते त हाणे आई आहे, पर उहो उन हालत में कोन्हे जहिड़ी हालत में हीअ तस्वीर जहिड़ी मूंखे ॾिसण में आई ऐं मूंखे इहो इश्क़ थियो त इहा तस्वीर मूं सां गॾु हुजे, इहा हाणे रखी अथमि। कैमरा हिन जे लाइ मूंखे वॾी तलाश हुई, हिन जे लाइ मूं ॾाढो हर शहर हर ॻोठु ढूंढियो पर न मिली। इस्लामाबाद में वैसे इस्लामाबाद जे हिकिड़े स्टोर ते कोई 12 लख में इहा कैमरा मिली पई। पोइ संगत मूं ते वड़ कयो त हीअ कैमरा बि मुंहिंजे घर म्यूज़ियम में अची वई। पोइ हीअ कैमरा उहा ई आहे जंहिंमें जो हिकिड़ो कपिड़े में मुंहुं विझी अंदरि उहो कैमरामैन कढंदो हुयो फ़ोटो, जेका पंहिंजे वॾनि हिननि सां। हीअ जेको अवाइली जेके कैमराज़ आया हुया इहे उन्हनि मंझां कैमरा हीअ हिकिड़ो। अताचानीअ जो क़दीम शयुनि सां इश्क़ जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां बि लॻाए सघिजे थो त बोड़ींदे बीन ऐं मुरलीअ समेत हिन म्यूज़ियम में रखियल समूरा साज़ हू पाण बि वॼाए ॼाणे थो। इहे साज़, इन्हनि साज़नि मां कुझु अहिड़ा साज़ आहिनि जेके तव्हां वॼाए बि ॼाणो था? कुझु अहिड़ा आहिनि ऐं वॼाए थो वञा। तंबूरो आहे, यकतारो आहे, चपड़ी जंहिंखे चइजे, बीन वॼाए वेंदो आहियां। बोड़ींडो बि कुझु ज़ुल्फ़कार साईं सां थोरो कुझु सिखूं पिया। चंग बि वॼाए वेंदो आहियां। चंग तव्हांजे साम्हूं पियो आहे, इहो असांखे वॼाए ॾेखारियो। चंग वॼाईंदा आहिनि, बिल्कुलु बिल्कुलु। अताचानी जी दावा आहे त संदसि म्यूज़ियम में अॼु जे दौर खां वठी पथर जे दौर ताईं सिंधियुनि जे इस्तेमालु हेठि आयल साज़नि तोड़े हथियारनि जा केतिरा ई अहिड़ा क़िस्म मौजूदु आहिनि जेके सिंध में कंहिं बि ॿिए सरकारी म्यूज़ियम में मौजूदु न आहिनि। हिते म्यूज़ियम्स जेकॾहिं तव्हां घुमंदो त उन में कल्चर ऐं हेरिटेज इहे शयूं हूंदियूं, उन्हनि जी एजुकेशन वग़ैरह जो माण्हुनि जी लर्निंग थिए थी। हिते तव्हांखे मिक्स मिलंदो। तव्हां सिंध जा म्यूज़ियम ॿिया ॾिसो, उन में मुकमल सिंध जा इंस्ट्रूमेंट न आहिनि। खमाचनो हूंदो कोन, सुरंदो न हूंदो, सारंगी न हूंदी, बोड़ींडो हूंदो न, चंग हूंदो, मुरली, सिंगी, सेली, मतिलबु इन खां वठी करे ग्रामोफोन, रेडियो, तव्हांखे पंहिंजो टेप रिकॉर्डर जूं कैसेट्स, VCR जूं कैसेट्स, उहा आर्काइव अलॻि आहे, इंस्ट्रूमेंट्स अलॻि आहिनि। मतिलबु सिंध जा जेका बि शइ मूंखे म्यूज़िक जे हवाले सां मिली आहे मूं आणे रखी थी। हाणे जेकॾहिं तव्हां म्यूज़ियम्स में वेंदव उते बोड़ींडो त फ़र्ज़ु करे आहे, चंग त आहे, उते भगत जाड़ाराम जो कलाम तव्हांखे न मिलंदो, कमर भगत जूं वायूं न मिलंदियूं, माई अलाह वसाई जो प्यारो दरिया हुआ, दरिया बि लटिजी थो वञे, नेठि त इंसानु आहे, इंसानु बि लटिजी थो वञे। त उहे शयूं तव्हांखे, इहे शयूं न मिलंदियूं, इहे तव्हांखे हिते मिलंदियूं। हथियार कहिड़े कहिड़े क़िस्म जा आहिनि तव्हां वटि? हथियार तव्हांखे जेके पुराणा अवाइली आहिनि, कुहाड़ियूं, तबरूं, तव्हांखे तलवार,
कातर मिलंदी, सौंटो मिलंदो, घोबाटो मिलंदो, ढाल मिलंदी, पंहिंजो भालो मिलंदो, मुख़्तलिफ़ बंदूकूं जेके आहिनि इहे हुर तहरीक जूं जेके मैचलॉक गन जेके दुॿी वारी हिते सिंध में इहे बंदूकूं ठहियूं हुयूं, इहे जेके जंहिंखे ॾोरीदार बंदूक चवंदा या बारूद वारियूं जेके बारूद अॻां मुंहं खां भरे करे पोइ हुनखे ॾोरी खे बाहि ॾेई इंतज़ारु करियो त उहा पोइ वॼे, इहे बंदूकूं तव्हांखे हिते मिलंदियूं। शहरयार पंहिंजे पीउ पारां माल मिल्कियत गॾु करण बदिरां म्यूज़ियम ठाहिण ते ख़ुशि आहे। संदसि चवणु आहे त परे परे खां ईंदड़ महिमाननि जी ख़िदमत चाकरी कंदे खेनि तमामु घणी ख़ुशी थिए थी। जीअं हिते बाबा न हूंदो आहे त महिमान ईंदा आहिनि त असीं घुमाईंदा आहियूं हिते। हीअ पुराणियूं शयूं ॾाढियूं असांखे पसंदि लॻंदियूं, कल्चरली शयूं आहिनि। मतिलबु तव्हांखे ख़ुशी आहे त तव्हांजे वालिद हीउ जेको कमु कयो आहे इहो सुठो कमु कयो आहे, सही कमु कयो आहे। जी असांखे ॾाढी ख़ुशी आहे, पुराणियूं शयूं कलेक्ट करे परे खां महिमान घुमणु अचनि था, या असांखे ॾाढो सुठो लॻे। महिमान साईं हिते 30 खां 40 महिमान डेली ईंदा आहिनि घुमणु। हिते डेज़र्ट आहे, अछड़ो थर आहे, उहो बि घुमणु ईंदा आहिनि ॾाढो। हिते म्यूज़ियम ॾाढो जुमूं छंछरु आंचर ॾाढो घुमणु ईंदा आहिनि। पोइ हिते त का होटल कान्हे, का कैंटीन कान्हे, का खाधे पीते का शइ कोन थी मिले, त उहे जेके महिमान अचनि था तव्हांजा हर रोज़ु 30 खां 40, त उन्हनि जी जेको आहे सो मानी टिकी कीअं उहो तव्हां कंदा आहियो? जी असीं पाणी तयारु कंदा आहियूं। अता चानियो क़दीम शयुनि खे संभालण जे शौक़ खे लतीफ़ जी शाइरीअ सां इश्क़ ॿुधाए थो। म्यूज़ियम में रखियल शयुनि जे नालनि ऐं मालूमात वांगुरु खेसि लतीफ़ जी शाइरी बि बरज़बान यादि आहे। जॾहिं कर थियाम साञाह सुपेरियां जी, तॾहिं कर तिर जेतिरो वेल म विसरियाम, अंदरि रूह रहाम सॼण ओ ताकूं करे। जॾहिं न इश्क़ लॻंदो आहे त पोइ भिटाई पाणी मिली वेंदो आहे, भिटाई ॻोल्हे लहंदो आहे आशिक़नि खे न। पोइ असांखे भिटाई सवलो मिली वियो, असांजो संदो भिटाई आहे, असांजी सिंधी ॿोलीअ में ॻाल्हायो अथसि। ऐं पोइ मुंहिंजी इहा ख़ुशकिस्मती आहे जो मुंहिंजी जेको इलाइक़े जी जेका ॿोली आहे उहा सॼी भिटाई ॻाल्हाई आहे, ऐं उहा अञा ताईं ॻाल्हाई वञे पई। त पोइ भिटाई आहे मूंखे रहनुमाई ॾिनी हिन कम में, मुंहिंजे अञा बि ॿियनि कमनि में बि रहनुमाई ॾिए पियो। भिटाई असांजो सरवाण आहे। सखर से ॾींहं जे मूं घारिया बंद में, मारीअ खे लतीफ़ ईअं करे मारी चए थी त उहे जेके मूं बंद में ॾींहं गुज़ारिया उमिरि जे बंद में, उहे मुंहिंजे लाइ ॾाढा सखर हुया, उहे ॾाढा सुठा हुया। सखर से ॾींहं जे मूं घारिया बंद में, वसायुमि वॾ पुड़ो मथे माड़ियुनि मींहं, नीरनि मुंहिंजो नींहुं उजारे अछो कयो। चए थो इहे जेके लुड़क आहिनि, नीर आहिनि, इन्हनि मुंहिंजो अंदरि उजारे अछो करे छॾियो। अता चानियो म्यूज़ियम में रखियल ग्रामोफोननि ते पुराणा कलाम ॿुधणु, महिमाननि जी मिज़मानी करणु ऐं म्यूज़ियम में रखियल नायाब शयुनि जी छंड फूक करण खां पोइ वारे बाक़ी बचियल समूरे वक़्त में किताब पढ़ंदो आहे। संदसि चवणु आहे त लतीफ़ साईं खेसि रिसाले जी सूरत में किताबनि सां चाह जो सबक़ु सेखारियो आहे। किताबनि ॾांहुं ॾाढो कीअं? बसि किताब ई त मुंहिंजी ज़िंदगी आहे, किताब ई पढ़ंदो आहियां, किताबनि मां ई सिखियो आहे। लतीफ़ बि मूंखे किताब ॾेखारियो त किताबनि जूं जेके बि तव्हां ॾिसंदो त लतीफ़ जा ई कलमी नुस्ख़ा तव्हांखे बॉम्बे खां वठी मुख़्तलिफ़ जेके कलमी नुस्ख़ा तव्हांखे मिलंदा। होॾां गिरोड़ी जी सवाने उमिरी लिखी पई आहे, मुख़्तलिफ़ जेके कलमी नुस्ख़ा आहिनि, ॿिया जेके इहे तारीख़ जा किताब आहिनि, शाइरी जा आहिनि, शाह लतीफ़ ते जेके बि आहिनि, त उहे किताब तव्हांखे मिलंदा हिते। अता चानिया जे म्यूज़ियम घुमण लाइ का बि टिकट रखियल न आहे। अता जो चवणु आहे त म्यूज़ियम घुमण लाइ सॼी सिंध मां ईंदड़ माण्हुनि जो तइदादु हर रोज़ु वधंदो वञे थो। मुंहिंजे पारां टिकट कोई कोन आहे, चांहि शरबत मिलंदो ऐं अचनि था इन्हनि नौजवाननि लाइ मूं इहो म्यूज़ियम ठाहियो आहे त नई जनरेशन खे ख़बर पए त असां छा हुयासीं। त उहो टाइम ॾींहं जे टाइम कॾहिं कॾहिं त राति जो 2 बजे बि माण्हू अची वेंदा आहिनि, साईं परे खां आया आहियूं त अचो मोस्ट वेलकम। जेके ख़ासि करे बारिशूं वसनि थियूं या जेके मोकलुनि जा ॾींहं आहिनि, घणो करे सर्दियुनि जा ॾींहं आहिनि, उन्हनि में माण्हू तमामु घणो अचनि था ॾिसण ई हिन जो। हाणे माण्हुनि खे ख़बर पइजी वई त हीअ शइ हिते ठहियलु आहे, त पोइ ओड़े पाड़े में तक़रीबन सांगड़ मीरपुर ख़ासि उमरकोट में उन्हनि जा जेके बि महिमान अचनि था, उहे ॿियो दफ़ो ॿिया महिमान मुंहिंजा हूंदा आहिनि। अता चानिया जे म्यूज़ियम वारे अङण ते हिकु अहिड़ी ढॻे गाॾी बि रखियल आहे जंहिं ते मुनी सदी अॻु पाकिस्तान जे क़याम वक़्तु हिते हिजरत करे ईंदड़ चढ़ी आया हुआ। हीअ ढॻ गाॾी, जेके मुहाजिरीन हिते आया हुया इंडिया खां पाकिस्तान,
उन्हनि जी ही ढगा गाॾी हिन ई ढगा गाॾी ते उहे चढ़ी आया 1947 खां पहिरियां जॾहिं उन ई दौर में जॾहिं माइग्रेशन थिए पई तव्हां टीवीअनि में ॾिसंदव त हिन ई क़िस्म जूं ढगा गाॾियूं उन फुटेजिस में अचनि पियूं। हीअ हिनखे रेकड़ो बि चवंदा आहिनि न, हीअ जेके रथ रेकड़ा जेके आहिनि उहे हिननि ढगा गाॾियुनि ते इहे मुहाजिरीन चढ़ी आया हुया। उन दोस्त मुहाजिर खां मूंखे इहा ढगा गाॾी मिली आहे जेका मूं पंहिंजे म्यूज़ियम में हीअ अची रखी। माना हीअ मुनी सदी पुराणी बिल्कुलु बिल्कुलु ही असांजे म्यूज़ियम जी सिंगार आहे न, मुंहिंजे म्यूज़ियम जो ही जान आहे। मूंखे वधि में वधि जेकॾहिं का क़ीमती मुंहिंजे लाइ शइ आहे त उहा ही ढगा गाॾी आहे। त ही जेका 1933 जी बगी आहे, हीअ बि हिकिड़े दोस्त मुंहिंजे लाहौर जो मूंखे गिफ्ट कई 1933 में। हीअ ढगा बगी मूंखे ठही हुई, उहा मूंखे हुन गिफ्ट कई। त हिन में अञा रिपेयर हिनखे कराइण जो इरादो अथमि, कुझु फ़ुर्सत मिली त हिनखे बि तयारु कराए बिल्कुलु ऑन बोर्ड कंदासीं। ॿी ही ढगा गाॾी आहे, ही मोहन दड़ो स्टाइल वारी ढगा गाॾी आहे। होॾां अॻियां तव्हां ॾिसंदो हू बि मोहन दड़ो स्टाइल वारी ढगा गाॾी, ही जेका सिंध जी क़दीम जेका ढगा गाॾी आहे उहा आहे। बाक़ी ॿी जेका विचोले जेका सिंध वारी जेका ढगा गाॾी जेका अञा बि हिते हले थी, उहा मथे तव्हां म्यूज़ियम जे बिल्कुलु फ्रंट ते जेका ढगा गाॾी मथे टंगी पई आहे थी, उहा सिंध जे विचोले वारी ढगा गाॾी। हाणे हीअ 3 ढगा गाॾियूं तव्हांखे हिते तव्हांजे म्यूज़ियम में मिलंदियूं। सहूलियतुनि वारे कंहिं वॾे शहर में म्यूज़ियम ठाहिण बदिरां अछड़े थर जे ॾूरांहें इलाइक़े में म्यूज़ियम क़ाइमु करण जो सबबु ॿुधाईंदे अताचान्य जो चवणु हुयो त अछड़े थर जे राग रंग समेत हिते जे ट्रेडिशनल खाधनि खे पिणु प्रोमोट करणु चाहियां थो, उन करे इहो सभु कुझु कंहिं ॿिए हंधि मुमकिन न हुयो। असल में हिकु त मुंहिंजे लाइ आसान हुयो त आऊं हिते रहां थो न, मूंखे हितां खां सवाइ ॿीहर किथे सुख शहरनि में हिते नथो अचे। ॿियो इहो त हिते जो हिते जो आहियां त हिते जे माण्हुनि जे लाइ कुझु करियां त बहितरु आहे। ऐं हीअ जेके हिते शयूं करे सघां पियो उहे उते शहरनि में न थींदियूं। जीअं फ़र्ज़ु करियो राग रंग जी महफ़िलूं हिते थींदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ जेके कल्चरल प्रोग्राम थींदा आहिनि, ऐं ख़ासि करे थर जा खाधा जेको हींअर पाण रस भत ऐं सिंगरियुनि जो बोड़ ऐं खुंबियुनि जी भाॼी खाधीसीं, उहा त उते न मिलंदी न। त मुंहिंजी कोशिशि आहे त हिते जे कल्चर खे, हिते जे फूड खे, हिते जे खाधनि खे प्रोमोट कजे। उहो हितां खां छो न शुरूआति कजे त माण्हुनि खे ख़बर पए त असां छा आहियूं, सिंध जे माण्हुनि जो खाधो छा आहे, छेड़ भत छा आहे, लापसी छा आहे, ताहिरी भत छा आहे। त ईअं मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि, सिंगरियुनि जो बोड़ कीअं थींदो आहे, पिपूं छा आहिनि, पंहिंजो मलीड़े जो साग कीअं थींदो आहे, त इहे सभु शयूं हिते कराईंदो आहियां। राग थींदो आहे, रोज़े धनीअ जो राग हिते थींदो आहे, मुख़्तलिफ़ शाह लतीफ़ जो राग थींदो आहे हिते। हर हफ़्ते इहे कल्चरल प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि, त उहो हिते आसानीअ सां करे सघां थो। शहर में हुजे या ॿियो हुजे त उते इहे शयूं न, उते आर्टिफिशियल शयूं थींदियूं, हिते असुलु शयूं आहिनि। सुगड़नि जूं कचहरियूं, ॾोर बैत, इन क़िस्म जूं कचहरियूं हिते थियनि थियूं। हा बिल्कुलु बिल्कुलु, शाह लतीफ़ जो राग हिते थिए थो, मालूद थियनि था, मुख़्तलिफ़ जेके वायूं आहिनि, ख़ासि करे जेके सिंध अछड़े थर में तमामु सुठो राग ॻायो वञे थो, उनखे रोज़े धनीअ जो राग आहे। उहो त हिते बार बार असां वटि महफ़िल थींदी रहंदी आहे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा रागी ईंदा आहिनि, राग हलंदो रहंदो आहे। हीअ म्यूज़ियम सां गॾोगॾु जेकॾहिं म्यूज़िक अकेडमी जंहिंखे चइजे, इहो बि तव्हां हिनखे चई सघिजो था। हिते त राग महफ़िल हलंदी रहंदी आहे। अताचान्य खां पोइ हिन म्यूज़ियम जो मुस्तक़बिल कहिड़ो हूंदो जी ॻणतीअ वारे सवाल जे जवाब में अवामी शाइर ख़लील खोसे जो चवणु आहे त सरकार खे हिन ई हंध ते अताचान्यो अजाइब घर नाले बिल्डिंग तामीर करणु घुरिजे त जीअं संदसि महिनत ऐं मुहबत सां गॾु कयल ही तारीख़ी नवादरात हमेशह लाइ महफ़ूज़ थी सघनि। गवर्नमेंट ऑफ सिंध सकाफ़त सियाहत खातो उनखे खपे त हींअर ई उनखे पंहिंजी तहवील में वठी इते जो इते जिते अता पंहिंजो म्यूज़ियम ठाहियो आहे, इते हिकिड़ी बिल्डिंग ठाराए उन जो नालो ई रखनि अताचान्यो अजाइब घर। इहे शयूं मुंतक़िल थियूं, मिसाल तौरु सिंधालाजी में रखियूं या सिंध अजाइब घर में, त इहे शयूं ज़रिड़ियूं जेके हुनजी सालनि जी महिनत आहे उहा हेठि मथे थी वेंदी। तंहिंजे करे हुअणु ई खपे त गवर्नमेंट ऑफ सिंध सकाफ़त ऐं सयाहत खाते खे असां गुज़ारिश कंदासीं त इते हिकिड़ी बहितरीनु बिल्डिंग ठहे। छो त मुंहिंजा साईं ॻाल्हि ही आहे त सिंध आलाजी या अजाइब घर ईअं चओ या ॿिया जेके तव्हांखे उमरकोट अजाइब घर, उन में
शयूं रखियूं आहिनि ऐं सरकारी माण्हू आहिनि, हिकिड़ा अहिड़ा माण्हू रखियल हूंदा आहिनि जिन्हनि खे इन शयुनि सां दिलचस्पी आहे ई कान का, पर ही उहो माण्हू आहे जो उन्हनि शयुनि खे रोज़ानी जेको माण्हू पंहिंजे जिस्म जी सफ़ाई सुथराई कपिड़ा छंडे फूके तयारु थी हले थो, ही अता चानियो पंहिंजे अजायब घर में रखियल शयुनि सां ईअं ई मोहबत करे थो, रोज़ानी हुननि खे छंडे फूके ठाहे तयारु करे रोज़ानी हुननि सां कचहरी करे थो। चवण जो मक़सदु हीअ आहे त तंहिंजे करे गवर्नमेंट सिंध खे खपे त इते सरकारी बिल्डिंग ठाहे पंहिंजे तहवील में वठे ऐं उन जो नालो रखे अता चानियो अजायब घर। अता चानियो साणस मोहबत कंदड़ माण्हुनि खे न्यापो ॾींदे चवे थो त हू पंहिंजे पंहिंजे घरनि में नंढड़ा नंढड़ा म्यूज़ियम ठाहे दुनिया खे पैगाम ॾियनि त असीं पंहिंजे माज़ीअ सां प्यारु करियूं था। इन अमल सां असांजे नए नस्ल सां गॾु दुनिया खे पिणु सिंध जे अज़ीम तारीख़ी विरसे जो पतो पइजी सघंदो। एहसास माण्हुनि खे आहे, माण्हू मूंखे शयूं हाणे खणी ॾियनि था, इन मां लॻे थो हुननि माण्हुनि खे अहसासु आहे। पर मुंहिंजी उन्हनि दोस्तनि खे इहा तजवीज़ त हाणे मूंखे हाणे न ॾियो, मूं वटि जाम शयूं थी वियूं आहिनि, हाणे पंहिंजे घरनि में सजाए रखो। ऐं जिथे बि ॿाहिरि ॿियनि मुल्कनि में वियो आहियां त उहे पंहिंजनि अॿनि ॾाॾनि जूं शयूं उते संभाले रखनि था। तव्हां कंहिं बि मुल्क में जेकॾहिं ॿाहिरि वेंदव त उन मुल्क जा जेके बि उन जेके गेस्ट टूरिस्ट अचनि था त इंडिया वेंदव या इटली वेंदव या फ्रांस वेंदव, उहे माण्हू पंहिंजे म्यूज़ियम्स में वठी वेंदा आहिनि माण्हू टूरिस्ट खे त हीअ असां आहियूं, असांजा वॾा ही हुया। त सिंध हुकूमत खे पाकिस्तान हुकूमत खे इहो करणु खपे त म्यूज़ियम्स जी अप्रोच ॿाहिरि जे माण्हुनि ताईं कजे। मुंहिंजो म्यूज़ियम आहे, मुंहिंजे म्यूज़ियम जे लाइ हर माण्हू जी अप्रोच आहे, पर जेके गवर्नमेंट जा सरकार जा म्यूज़ियम्स आहिनि उन में असांजी सिंध रिफ्लेक्ट नथी करे। उन म्यूज़ियम्स में जीअं सिंध जो जेको पंहिंजो नेशनल म्यूज़ियम आहे उन में जेकॾहिं सिंध जो जेको माण्हुनि जो रहण करण जो घर ठाहियो अथनि, उन घर में जे उहे माण्हू जेके आहिनि उन्हनि जी ड्रेस, उन्हनि जो चहिरो, उन्हनि जो उथणु उहो सिंधी लॻे ई नथो। तव्हां वञी कॾहिं वञी ॾिसो त घटि में घटि असां पंहिंजे पाण खे सुञाणप करण जे लाइ पंहिंजियूं त शयूं रखूं न, पराया कपिड़ा पाराए असां चऊं त असां ही सिंधी आहियूं, त ईअं न हुजणु खपे। ईअं ई मुंहिंजो अञा बि वॾो इरादो आहे त हिन शइ खे अञा वधाइजे, हिन में असांजी ड्रेसिंग हुजे, औरतुनि जा ज़ेवर हुजनि, मुख़्तलिफ़ शयूं। जेकॾहिं ज़िंदगी साथ ॾिनो त घटि में घटि जेकॾहिं 10 साल मूंखे कुझु सुठा मिली था वञनि त आउं हिन म्यूज़ियम खे सिंध जो असासो करे पोइ वेंदुसि। जॾहिं छिड़े थर जे नंढड़े ॻोठ बांके चान्हे जो माल मताउ शाम वेले बनियुनि मां गाह चरी वापसि वरी रहियो हो ऐं बबुर जे वणनि मां लहंदड़ सिजु आख़िरी लिया पाइण लॻो हो, तॾहिं म्यूज़ियम जी मेरांझड़ी रोशनीअ में अता चान्हे आख़िरी पुछियल सवाल जो जवाबु लतीफ़ साईं जे बेत सां ॾिनो ऐं ख़ामोश थी वियो। गॾिया आहिनि गॾु साह खां बि ओॾा सुपरी, कहिड़ो करियां सॾु अहिड़नि ओॾड़नि खे, मूं मंझे ई मींहुं कोह करींदसि करे, सुरलो सारो ॾींहुं असां वसायो विच में, जदो सूरत घणो सोणा टाणा संदन ट्रूह, जे रेलो ॾेई रूह जो खाए सो खामी मरे। अपना साहिब ने महल बनाई बंजारा रे बंजारा रे, अपना साहिब ने महल बनाई बंजारा रे